अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया 4 JDO न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रुंदजी काज़ी मदमी 8 मार्च औरतुनि जे आलमी ॾियारे ते रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे प्रेस क्लब काज़ी मदमी पहुती, जिते रैली ख़िताब कंदे PP लेडीज़ विंग जे अॻुवान नरगिस टांवरी ऐं ॿियनि चयो त औरत हिन वक़्तु बि ॿिटे निज़ाम जो शिकार आहे। औरत ॿिटो अज़ाब भोॻे रही आहे। कॾहिं औरतुनि खे कारोकारी करे इल्ज़ाम हेठि क़त्लु कयो पियो वञे त ॿिए पासे मर्दाना शाहीअ जो औरतुनि मथां ज़ुल्म आहे। मासूम नियाणियुनि ते अॼु बि ज़ुल्म तशद्दुद जारी आहे। औरतुनि खां तालीम, आज़ादी ऐं जीअण जो हक़ु खसियो वियो आहे। उन ज़ुल्म जे ख़ात्मे लाइ अॼु औरतूं भरपूर जदोजहद करे हिकु आज़ाद समाज जोड़णु ऐं आज़ादी चाहिनि थियूं। जेके मर्दनि खे हक़ ॾिना वञनि था, उहे औरतुनि खे बि ॾिना वञनि। औरतुनि जे लिहाज़ सां असां पीपल्स पार्टी जो अॻुवान आहियूं, असां पीपल्स पार्टी जो वर्कर आहियूं। असांजी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो औरतुनि जी लीडर हुई, जंहिं औरतुनि जे भलाईअ लाइ केतिरा सारा प्रोग्राम आंदा, केतिरा सारा कम कया औरतुनि जे भलाईअ लाइ। जीअं उन्हनि हिकिड़ो हेल्थ वर्कर जो कामयाबु प्रोग्राम आंदो, उन खां पोइ बेनज़ीर इनकम सपोर्ट जा प्रोग्राम आंदा, औरतुनि खे पार्लियामेंट में मेजॉरिटी ॾियारी, औरत खे हर जॻह ते बेनज़ीर भुट्टो मज़बूत कयो, हुनखे ॻाल्हाइण जो हक़ु ॾिनो, हुननि खे ॿाहिरि आंदो, एतमाद ॾिनो। असांजी शहीद क़ाइद मोहतरम बेनज़ीर भुट्टो असांजी अॻुवान ऐं असांजी लीडर ऐं असांजी छा चवंदा आहिनि हुनखे रहनुमा। पोदी फरियाल टालपुर दी अज़रा पीचो असांजी डिस्ट्रिक्ट में रिकॉर्ड कम कराया। औरतुनि लाइ हिकिड़ो कैडेट कॉलेज आंदो आहे, नियाणियुनि लाइ बख्तावर कैडेट कॉलेज, जेको वाहिद सिंध में, मां सम्झां थी पाकिस्तान में त अलाए हूंदो न हूंदो, एतिरी मुंहिंजी ॼाण में सिंध में असांजे नवाबशाह डिस्ट्रिक्ट में आहे। बेनज़ीर यूनिवर्सिटी जो क़याम कयो। PMC जेका वाहिद नियाणियुनि जी हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे मेडिकल, उहा PMC पीपल्स मेडिकल जेका नवाबशाह में आहे। असांजी पीपल्स पार्टी जो अॻुवान हर वक़्तु औरतुनि खे सपोर्ट थियूं कनि, औरतुनि जी भलाईअ जा प्रोग्राम थियूं आणनि, औरत खे मज़बूत करण लाइ तालीमी इदारा खोलिया विया आहिनि वॾा वॾा, औरतुनि खे नौकरियुनि में आंदो वियो आहे, मेजॉरिटी ॾिनी वई आहे। असां पंहिंजी पार्टीअ जो ही पैगाम खणी हर औरत सां गॾु आहियूं, चाहे उहा पार्लियामेंट में हुजे, चाहे पार्लियामेंट खां ॿाहिरि खेत खलियान में हुजे, पर असां उन हर औरत मज़लूम जो आवाज़ बणिजंदा आहियूं। जिथे बि कंहिं औरत सां नाइंसाफ़ी थींदी आहे, हक़ तलफ़ी थींदी आहे, उते असां पीपल्स पार्टी जो औरतूं उते वञी उन सां गॾु हूंदियूं, उनजी आवाज़ बढ़जंदियूं हुयूं, उनखे हक़ ॾियारींदियूं हुयूं। जीए भुट्टो। 4 JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 JDO न्यूज़।